सिंध हाई कोर्ट डिप्टी कमिश्नर ईस्ट की रिपोर्ट रद्द कंदे स्कीम 33 में ख़ांगी सोसाइटी की ज़मीन ख़ाली करण जो हुक्म ॾेई छॾियो। SS न्यूज़ के रिपोर्टर नबी बख्श ख़ास खेली मूजिब सिंध हाई कोर्ट में स्कीम 33 के ख़ांगी सोसाइटी में शहरनि के प्लाटन ते कब्ज़ा ख़त्म करण बाबत केस की ॿुधणी थी। अदालत डिप्टी कमिश्नर शर्की खां पुछाणो कयो त ॿुधायो त निजी सोसाइटी की ज़मीन ख़ाली कई वई या न, जंहिं ते डिप्टी कमिश्नर चयो त कार्रवाई कई पई वञे पर का बि अॻु भराई न थी आहे। जस्टिस सैयद हसन अज़हर रिज़वी पुछाणो कयो त छा तव्हांजो इलाइक़ो गैर मुक़ामी आहे? मूंखे ॿुधायो त जेकॾहिं को ॾोहारी उते लिकी वञे त मतिलबु कुझु नथो थी सघे। डिप्टी कमिश्नर चयो त ज़मीन ख़ाली करण लाइ पुलिस ऐं रेंजर्स की मदद की ज़रूरत आहे, जंहिं ते अदालत चयो तव्हांजा पंहिंजा मुख़बिर आहिनि, उहे छा करे रहिया आहिनि। जस्टिस सैयद हसन अज़हर रिज़वी चयो त ॿुधायो त ऑपरेशन न करण जूं केतिरियूं अव्हां वटि कालियूं आयूं, छा तव्हां मथां को दबाउ आयो? उन्हनि 500 कब्ज़ागीरनि खे केरु सपोर्ट करे रहियो आहे? अदालत रिमार्क्स ॾींदे चयो त माण्हुनि प्लाटनि ते सॼी उमिरि जी महिनत मज़दूरी करे पैसो लॻायो आहे, माण्हुनि खे उमेद आहे त प्लाट वापसि मिलंदा। जस्टिस सैयद हसन अज़हर रिज़वी रिमार्क्स ॾिना त कराची में स्कीम 33 खे नो-गो एरिया बणायो वियो आहे। सोहराब ॻोठ खां अॻिते शहरनि जे प्लाटनि ते परॾे हिन कब्ज़ा करे छॾिया आहिनि। अदालत कब्ज़ा ख़त्म करण बाबति डिप्टी कमिश्नर शर्की जी रिपोर्ट रद्द कंदे 45 ॾींहं अंदरि सोसाइटी की ज़मीन ख़ाली कराइण लाइ पुलिस ऐं रेंजर्स खां मदद वठे ऑपरेशन करण जो हुक्म ॾेई छॾियो। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करण न विसारींदा।